अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत फ़रमाने आखिरी नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंहिं मूं ते 100 भेरा दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह पाक उन जे ॿिन्ही अखियुनि जे विच में लिखी छॾींदो आहे त हीउ निफ़ाक़ ऐं जहन्नम जी बाहि खां आज़ादु आहे ऐं उनखे क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां गॾु रखंदो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेकबाबाद सिंध पाकिस्तान जे हिकु इस्लामी भाउ जे बयान जो ख़ुलासो आहे त मूं जंहिं घराणे में अखि खोली उन घराणे में जहालत वारो माहौल हुयो। माज़अल्लाह सहाबा किराम अलैहिम रिदवान खे बुरो भलो चयो वेंदो हुयो ऐं उनखे सवाब जो कमु सम्झियो वेंदो हुयो। उन में उन ज़लालत ऐं गुमराही में पूरी तरह फाथल बि हुयुसि, पर कुदरत खे कुझु ॿियो ई मंज़ूर हुयो। थियो कुझु ईअं त आशिकाने रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे मदनी मरकज़ फैज़ान मदीना जेकबाबाद में रमज़ान मुबारक 1426 हिजरी बमुताबिक़ 2005 ईस्वी जे आख़िरी ॾहाके जे इज्तिमाही एतिकाफ़ जो एहतिमाम कयो हुयो। असांजे पाड़े जा कुझु छोकिरा बि उन फैज़ान मदीना में मोतकिफ़ हुया। उन्हनि खे तंग करण जे इरादे सां मां मदनी मरकज़ फैज़ान मदीना हलियो वियुसि। उते सुन्नतूं सेखारण जा हल्का लॻल हुया। मां इंतज़ारु करणु लॻुसि त मौक़ो मिले त शरारत शुरू कयां, त एतिरे में हिकु आशिक़ रसूल मूंखे निहायत प्यारे ऐं दिलनशीन अंदाज़ में हल्के में वेहण जे लाइ चयो। संदसि नरमी ऐं आजिज़ी जे सबबु मां इनकार न करे सघियुसि ऐं हल्के में वेही रहियुसि ऐं मुबल्लिग़ जो बयानु ध्यान सां ॿुधणु लॻुसि। उन जे बयान में अजीब कशिश हुई। मां आहिस्ते आहिस्ते बयान जे मदनी गुलनि जे सहर में गिरफ़्तार थींदो वियुसि। आशिकाने रसूल मूंखे बाक़ी ॾींहं जे एतिकाफ़ जी दावत ॾिनी। मूं हावकार करे छॾी ऐं मां एतिकाफ़ जूं बहारूं माणण में शामिलु थी वियुसि। शिकार करणु आयो हुउसि, पाण ई शिकार थी करे रहिजी वियुसि। मुंहिंजे लाइ एतिकाफ़ में सभु कुझु न हो। एतिकाफ़ जे दौरान मूंखे मालूम थियो त मां त भटकियल हुयुसि। अल्हम्दुलिल्लाह मूं बातिल अक़ीदनि खां तौबा कई, कलमा तैयबा पढ़ियो ऐं दावत इस्लामी जे सफ़ीना अहले सुन्नत में सुवार थी करे मदीने ॾांहुं रवानो थी वियुसि। मूं चहिरे खे मदनी निशानी यानी ॾाढ़ी मुबारक सां ऐं मथे खे इमाम शरीफ़ सां शादाब करे छॾियो। 63 ॾींहंनि जो मदनी तरबियती कोर्स करे दावत इस्लामी जे तंज़ीमी तरकीब जे मुताबिक़ हल्के ज़िम्मेदारी ते फ़ाइज़ आहियां। अल्हम्दुलिल्लाह हाणे पंहिंजी इस्लाह करण सां गॾोगॾु ॿियनि माण्हुनि जी इस्लाह जी बि कोशिशि करे रहियो आहियां। अल्लाह पाक मूंखे दीनी माहौल में इस्तिक़ामत अता फ़रमाए ऐं भटकियलनि खे हक़ ऐं सदाकत जी राह ॾेखारे। तालको शुजाबाद ज़िलो मुल्तान हाणोके मुक़ीम कराची जे हिकु इस्लामी भाउ जे बयान जो ख़ुलासो आहे। मां वालिदैन जो माज़अल्लाह इंतिहाई दर्जे जो गुस्ताख़ हुउसि। क्रिकेट ऐं स्नूकर खेॾण में ॾींहुं बर्बादु कंदो हुउसि ऐं राति वीडियो सेंटर जी ज़ीनत बणिजंदो हुउसि। मूं माह रमज़ान मुबारक में माउ पीउ सां ॾाढो झेड़ो कयो। एतिरे ताईं जो घर में भंजरा पिणु कई। पंहिंजे गुनाहनि भरी ज़िंदगी मां पाण बि बेज़ार थी पियो हुउसि। गज़ब जो जज़्बाती हुउसि। उन करे माज़अल्लाह कई भेरा ख़ुदकुशी करण जी बि कोशिशि कई, पर अल्हम्दुलिल्लाह नाकामी थी। अल्लाह पाक जे करम सां मूं गुनाहगार खे रमज़ान मुबारक जे आख़िरी ॾहाके में एतिकाफ़ जो शौक़ु पैदा थियो। पंहिंजे घर जे वेझो वारी मस्जिद में ई एतिकाफ़ जो इरादो हो त हिकु इस्लामी भाउ सां मुलाक़ात थी वई। संदसि इनफ़रादी कोशिश जे नतीजे में आशिकाने रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना में थियण वारे इज्तिमाही एतिकाफ़ में आशिकाने रसूल सां गॾु मोतकिफ़ थी वियुसि। अल्हम्दुलिल्लाह इज्तिमाही एतिकाफ़ जी बरकत जी छा ॻाल्हि कजे। मां गुनाहगार क्लीन शेव ऐं पेंट शर्ट पाईंदो हुयुसि, पर तरबियती हल्कनि सुन्नतुनि भरे बयाननि ऐं आशिकाने रसूल जी सोहबतुनि उहो मदनी रंग चाढ़ियो जो हथो हथ ॾाढ़ी वधाइणु शुरू कयमि। इमाम शरीफ़ जो ताज मथे ते सजायमि ऐं ईद राति ते ख़ूब रोई रोई गुनाहनि खां तौबा करण खां पोइ घर वञण बदिरां हथो हथ सुन्नतुनि जी तरबियत जे 3 ॾींहं जे मदनी काफ़िले में आशिकाने रसूल सां गॾु सफ़र ते रवानो थी वियुसि। मूं ईद जा 3 ॾींहं आशिकाने रसूल सां गॾु गुज़ारिया। ख़ुदा जो कसम उहा मुंहिंजी ज़िंदगी जी सभ खां पहिरीं ईद हुई जेका तमामु सुठी गुज़री। वापसी ते घर अची करे अमर जे क़दमनि सां चिंबड़ी वियुसि ऐं एतिरे क़दुरु रुनुसि जो सुॾकनि में पइजी वियुसि ऐं आउं बेहोश थी वियुसि। यकीन
कंदा तक़रीबन अधु कलाक खां पोइ जॾहिं होश आयो त समूरा घर वारा मुंहिंजे चौधारी बीठा हुया ऐं हैरत मां हिक ॿिए जो मुंहुं ॾिसी रहिया हुया त हिन खे छा थी वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह घर में तमामु सुठी तरक़ी बणिजी वई। हाणे तंज़ीमी तौर ते इलाक़ाई मुशावरत जो निगरान आहियां। अल्हम्दुलिल्लाह ही लफ़्ज़ लिखण वक़्तु आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना में तरबियती कोर्स करण जी सआदत हासिल करण खां पोइ वधीक 126 ॾींहंनि जी इमामत कोर्स जो सिलसिलो जारी आहे। दुआ इस्तिक़ामत जी गुज़ारिश आहे। मियांवाली कॉलोनी मंगो पीर कराची जे हिकु इस्लामी भाउ जे बयान जो ख़ुलासो आहे। मूं जहिड़ा गुनहगार इंसान घटि ई हूंदा। मूं कई गर्ल फ्रेंड्स बणायूं हुयूं। गंदी ज़हनियत जो आलम ही हो जो रोज़ानो ई उगाड़ियूं फिल्मूं ॾिसण जो मामूल हो। तव्हां मञो या न मञो, मूं ज़िंदगी में ईद खां अलावा कॾहिं नमाज़ ई न पढ़ी हुई ऐं मूंखे बिल्कुलु मालूम ई न हो त नमाज़ कीअं पढ़िबी आहे। मुंहिंजी क़िस्मत जो सितारो चमकियो ऐं मूंखे आशिकान रसूल जी मदनी तहरीक दावत इस्लामी जे आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना में रमज़ान मुबारक जे आख़िरी ॾहाके जो इज्तिमाई एतिकाफ़ नसीब थी वियो। फैज़ान मदीना जे दीनी माहौल जी बि छा ॻाल्हि कजे। मुंहिंजूं अखियूं खुली वयूं, ग़फ़लत जो पर्दो खजी वियो ऐं मुंहिंजे दिलि में मदनी इनक़लाब बर्पा थी वियो। अल्हम्दुलिल्लाह मूं नमाज़ सिखी वरिती ऐं 5 ई वक़्त बाद जमात नमाज़ जो पाबंद बणिजी वियुसि। मूं 2 मस्जिदुनि में फैज़ान सुन्नत जो दर्स शुरू कयो। अल्हम्दुलिल्लाह इस्लामी भाइरनि मूंखे हिकु मस्जिद जी मुशावरत जो ज़ेली निगरान बणाए छॾियो ऐं तहदीस नेमत जे लाइ अर्ज़ु थो करियां त दावत इस्लामी जे दीनी माहौल जी बरकत सां मूं बदकार इंसान ते अहिड़ो करम थी वियो जो सरकार मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो ख्वाब में दीदार थी वियो। जिसे चाहा जलवा दिखा दिया, उसे जाम इश्क पिला दिया, जिसे चाहा नेक बना दिया, ये मेरे हबीब की बात है। जिसे चाहा अपना बना लिया, जिसे चाहा दर पे बुला लिया, ये बड़े करम के हैं फैसले, ये बड़े नसीब की बात है। एक इस्लामी बाज बयान जो खुलासो आहे त कल्याण महाराष्ट्र अल हिंद जे मेमून मस्जिद में आशिकान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जी तरफ़ खां 2005 में थियण वारे इज्तिमाई एतिकाफ़ में हिकु नए मुसलमान जेको कुझु अरसो अॻु हिकु मुबल्लिग दावत इस्लामी जे हथां मुसलमान थियो हो, एतिकाफ़ जी सआदत हासिल कई। सुन्नतुनि भरे बयाननि, कैसेट इज्तिमान ऐं सुन्नतुनि भरे हलकनि उन ते ख़ूब मदनी रंग चाढ़ियो। एतिकाफ़ जी बरकत सां दीन जी तबलीग जे जज़्बे अज़ीम जज़्बे जो रोशन ॾीओ संदन हथनि में अची वियो। जीअं त संदन घर जा ॿिया भाती अञा ताईं कुफ़र जी ऊंदाही वादियुनि में भटकी रहिया हुआ, उन लाइ एतिकाफ़ खां फ़ारिग थींदे ई उन पंहिंजे घर वारनि ते कोशिशि शुरू करे ॾिनी। दावत इस्लामी जे मुबल्लिगीन खे पंहिंजे घर में घुराए करे दावत इस्लाम पेश कराई। अल्हम्दुलिल्लाह वालिदैन, 2 भेनरुनि ऐं हिकु भाउ ते मुश्तमिल समूरो ख़ानदान मुसलमान थी करे सिलसिले आलिया कादरिया रज़विया में दाख़िल थी करे हुज़ूर गौसे पाक जो मुरीद थी वियो। सखर शहर सिंध पाकिस्तान जे इस्लामी भाउ जो कुझु हिन तरह बयानु आहे। मां पको दुनियादार हुउसि ऐं मूं ते हर वक़्तु दुनिया जी दौलत कमाइण जी धुन सवार रहंदी हुई। अमली दुनिया खां तमामु परे गुनाहनि जी ऊंदाही वादियुनि में भटकी रहियो हुउसि। अल्हम्दुलिल्लाह कुझु आशिकान रसूल जी मूं ते शफ़क़त भरी नज़र पइजी वई। उहे रमज़ान मुबारक में हर मूं वटि ईंदा हुया ऐं मूंखे इज्तिमाई एतिकाफ़ जी दावत ॾींदा हुया, पर आउं टारे छॾींदो हुउसि। उहे तमामु तजुर्बेकार हुया, ॼण त मायूस थियणु ॾींदा ई न हुया। उन्हनि मूंखे मुंहिंजे हाल ते छॾणु पसंदि न कयो। मूंखे नेकी जी दावत ॾेई करे पंहिंजो सवाबु हासिलु कंदा रहिया। संदन मुसलसल इनफ़रादी कोशिशि आख़िरकार रंग लातो ऐं मूं जहिड़े पके दुनियादार जी दिलि बि नरम थी वई ऐं मां रमज़ान मुबारक 1990 जे आख़िरी ॾहाके में उन्हनि सां गॾु मुअतकिफ़ थी वियुसि। मूं दुनियादार खे कहिड़ी ख़बर हुई आशिकनि जी दुनिया ई का ॿी हूंदी आहे। वाक़ई आशिकान रसूल जी सोबत मूं ते रंग चाढ़ियो। अल्हम्दुलिल्लाह आउं नमाज़ी बणिजी वियुसि। मूं ॾाढ़ी रखे छॾी ऐं इमाम शरीफ़ जो ताज सजाए वरितो त हदीस नेमत जे लाइ हिकु ॻाल्हि अर्ज़ु कयां। मूंखे उते ही मसइलो बि सिखण लाइ मिलियो त क़िबले ॾांहुं मुंहुं या पुठी करे पेशाब वग़ैरह करणु हराम आहे। इत्तिफ़ाक़ सां एतिकाफ़ वारी मस्जिद जे इस्तिंजा खाननि जो रुख़ ग़लति हो। मूं रिज़ाए इलाही ख़ातिर हथो हथ कारीगरनि खे घुराए करे पंहिंजे खीसे मां अख़राजात पेश करे इस्तिंजा खाननि जा रुख़ सही कराया।
अल्हम्दुलिल्लाह एतिकाफ़ खां पोइ हाणे ताईं केतिरा ई भेरा आशिकाने रसूल सां गॾु सुन्नतुनि जी तरबियत जे मदनी काफ़िलनि में सुन्नतुनि भरे सफ़र जूं सआदतूं माणे चुको आहियां। हुब्बे दुनिया से दिल पाक हो जाएगा, दीनी माहौल में कर लो तुम एतिकाफ़, जामे इश्क मोहम्मद भी हाथ आएगा, दीनी माहौल में कर लो तुम एतिकाफ़। रावलपिंडी पंजाब पाकिस्तान जेके इस्लामाबाद जे बयान जो ख़ुलासो आहे। मां उन वक़्तु 10 क्लास जो शागिर्दु हुउसि। पंहिंजे पाड़े जी बिलाल मस्जिद में रमज़ानुल मुबारक 2000 ईस्वी जे आख़िरी ॾहाके जो एतिकाफ़ कयो। उते असां 14-15 माण्हू मोतकिफ़ हुयासीं। शायदि 28 रमज़ान मुबारक जो ॿेपरी जी नमाज़ खां पोइ मुंहिंजे नंढपण जो हिकु क्लास फेलो जेको वीचारो शराफ़त जे सबबु असांजी शरारतुनि जो निशानो बणिजंदो हो आयो। उन पंहिंजे मथे ते सब्ज़ इमामो सजायो हो। सलाम दुआ खां पोइ उन असां ते इनफ़रादी कोशिशि कंदे पुछियो, तव्हां मां बराए महिरबानी को ईद जी नमाज़ जो तरीक़ो ॿुधाए। असां सभु हिक ॿिए जो मुंहुं ॾिसणु लॻासीं। तव्हां ते उन चयो, चङो भला जनाज़े जी नमाज़ जो तरीक़ो ई ॿुधायो। अफ़सोस असां मां को बि न ॿुधाए सघियो। पोइ उन्हनि असांखे नमाज़ जी मश्क यानी प्रैक्टिकल करायो। उन सां असां जूं तमामु घणियूं ग़लतियूं साम्हूं आयूं। उन खां पोइ निहायत ई आसान अंदाज़ में उन असांखे ईद जी नमाज़ ऐं जनाज़े जी नमाज़ जो तरीक़ो सेखारियो। असांजी दिलि ॾाढी ख़ुशि थी। सच पुछो त असांजे लाइ एतिकाफ़ जो फल इहो ई हो त असांखे मुबल्लिग़ दावत इस्लामी जी बरकत सां मुख़्तलिफ़ नमाज़ुनि जा अहम अहकाम सिखण लाइ मिलिया। ईद जी नमाज़ में मूंखे मस्जिद जी छित ते जॻह मिली। जॾहिं इमाम साहब ॿी तकबीर चई त मूंखां अलावा तक़रीबन सभई रुकू में हलिया विया। जॾहिं त उहो रुकू जो मौक़ो न हो बल्कि उन में हथ कननि ताईं आणे हेठि करणा हुया। ख़ैर न त मां बि अवाम सां गॾु रुकू में ई हुजां हा, पर क़ुर्बान वञा मुबल्लिग़ दावत इस्लामी तां जो उन एतिकाफ़ में ईद जी नमाज़ जो तरीक़ो सेखारे छॾियो हो। उन मौक़े ते मुंहिंजी दिलि ते असरु थियो ऐं दावत इस्लामी जी अहमियत मूं ते ख़ूब वाज़े थी वई। मूं उन मुबल्लिग़ खे ईद जी मुलाक़ात ते अर्ज़ु कयो, मूंखे बि पाण जहिड़ो बणाए छॾियो। उन निहायत ई मोहब्बत सां मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई। संदसि इनफ़रादी कोशिश सां आख़िरकार मां आशिकान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे दीनी माहौल में अची वियुसि। हीउ बयानु ॾियणु वक़्तु मां दावत इस्लामी जे दीनी कमनि जे लिहाज़ खां तंज़ीमी तौर ते शोबा तालीम जो इलाक़ाई ज़िम्मेदार आहियां। जिनाबाद कराची सिंध जे हिकु इस्लामाबाद जे तहरीर जो ख़ुलासो आहे। मूं रमज़ान मुबारक 2004 जे आख़िरी ॾहाके में आशिकान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे आलमी मदन मरकज़ फैज़ान मदीना में इज्तिमाई एतिकाफ़ जूं बरकतूं माणण जी सआदत हासिलु कई। मुंहिंजे अंदरि तमामु घणियूं बुरायूं हुयूं जिन खां मूं तौबा कई ऐं काफ़ी हद ताईं बुरायुनि में घटिताई आई। मूंखे सुन्नत जे मुताबिक़ खाइण जो ढंग बि न ईंदो हो। एतिकाफ़ में ॿियनि सुन्नतुनि खां अलावा खाइण पीअण जूं सुन्नतूं बि सेखारियूं वयूं। बिलख़ुसूस हिकु मुबल्लिग़ खे सादगी सां सुन्नत जे मुताबिक़ खाईंदो ॾिसी करे मुंहिंजी अखियुनि में लुढ़क अची विया। मूं बि सुन्नत जे मुताबिक़ खाधो खाइण जी आदत अपनाए वरिती। ईअं ई मां दावत इस्लामी जे दीनी माहौल सां वाबस्ता थी वियुसि। सुन्नते खाना खाने की तुम जान लो, दीनी माहौल में कर लो तुम एतिकाफ़, मान लो बात अब तो मेरी मान लो, दीनी माहौल में कर लो तुम एतिकाफ़। इंदौर शहर MP हिंद जो हिकु फैशनेबल नौजवान आवारा ऐं मॉडर्न दोस्तनि जी सोबत में रही करे गुनाहनि भरी ज़िंदगी गुज़ारे रहियो हो। रमज़ान मुबारक 2004 जे आख़िरी ॾहाके में आशिकान रसूल सां गॾु इज्तिमाई एतिकाफ़ में वेही रहियो। आशिकान रसूल जी शफ़क़तुनि लॼ रखी गुनाहनि खां तौबा जी सआदत मिली वई। चहिरे ते ॾाढ़ी जगमग करणु लॻी ऐं मथे ते इमाम शरीफ़ जूं बहारूं मुरकणु लॻियूं। खेनि सुन्नतुनि जी ख़िदमत जो ख़ूब जज़्बो मिलियो, एतिरे ताईं जो मुबल्लिग़ बणिजी वियो। हीउ लिखणु वक़्तु इलाक़ाई मुशावरत जे निगरान जी हैसियत सां सुन्नतुनि जूं बरकतूं हासिलु करे ऐं विरहाए रहियो आहे। हूअं त सखर जे क़रीबी शहर जेकबाबाद में आशिकान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जो दीनी पैगाम पहुची चुको हो, पर दीनी कमु तमामु घटि थी रहियो हो। जेकबाबाद जा इस्लामी भाई तंज़ीमी तौर ते बेहद कमज़ोर हुया। सखर मां मुबल्लिग़ीन जो मुतालबो कंदा रहंदा हुया। उन मुतालबे जे पेश नज़र रमज़ान मुबारक 1990 में जेकबाबाद में ख़ूब इनफ़रादी कोशिश कंदे असां उतां जे इस्लामी भाइरनि खे इज्तिमाई एतिकाफ़ जे लाइ सखर अचण जी दावत ॾिनी, जंहिंजी बरकत सां जेकबाबाद जे केतिरनि ई इस्लामी भाइरनि मुनव्वर मस्जिद स्टेशन रोड सखर में एतिकाफ़ जी सआदत हासिलु कई। उन खां जेकबाबाद जे कंहिं इस्लामी भाउ खे फैज़ान सुन्नत जो दर्स बि न ईंदो हो।
अल्हम्दुलिल्लाह उन इज्तिमाई एतिकाफ़ में आशिकान रसूल जी सोबत जी बरकत सां 17 इस्लामी ॿाहिरि मुअल्लिम ऐं मुबल्लिग बणिया। चेहरनि खे ॾाढ़ी शरीफ़ सां ऐं मथे खे इमाम शरीफ़ सां सजायऊं। दावत इस्लामी जे दीनी कमनि जा ज़िम्मेदार बणिजी विया। कुझु अहिड़ा माण्हू बि कंहिं तरह सां छिकिजी आया जेकी गैर मुस्लिमनि जे कुझु गैर इस्लामी नज़रियनि खे दुरुस्त सम्झंदा हुआ। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि पंहिंजे कुफरिया नज़रियात खां पक्की तौबह कई, कलमो शरीफ़ पढ़ी करे मुसलमान थी विया ऐं बक़ाया ज़िंदगी आशिकान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे दीनी माहौल में गुज़ारण जी नियत कयूं। अल्हम्दुलिल्लाह उन वक़्तु उन शहर जा इस्लामी ॿाहिरि जेके रमज़ान मुबारक 1410 हिजरी में इज्तिमाई एतिकाफ़ जी बरकतुनि सां मालामाल थिया हुआ, उहे ऐं लादीनियत खां तौबह करण वारा हाणे बहितरीन मुबल्लिग बणिजी चुका आहिनि। एतिरे ताईं जो वॾनि वॾनि इज्तिमा बल्कि बैनुल अक़वामी इज्तिमा में भी सुन्नतुनि भरिया बयान कंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सूबाई मजालिस जा अहम ज़िम्मेदार बणिजी करे पंहिंजी ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि जी इस्लाह जी कोशिश करे रहिया आहिनि। अल्लाह पाक असांखे ऐं उन्हनि खे दावत इस्लामी जे दीनी माहौल में इस्तिक़ामत अता फ़रमाए, आमीन। कोरंगी नंबर 6 कराची जेके इस्लाम भाई जे बयान जो ख़ुलासो आहे त मूं इनफरादी कोशिश करे पंहिंजे बेनमाज़ी ऐं क्लीन शेव 26 सालनि जे नंढे भाउ खे आशिकान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लाम जे आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना में रमज़ान मुबारक 2000 ईस्वी जी आख़िरी ॾहाके जे इज्तिमाई एतिकाफ़ में आशिकान रसूल सां गॾु विहारियो। बेनमाज़ी ऐं सुन्नतुनि खां बिल्कुलु परे रहण वारे मुंहिंजे भाउ ते एतिकाफ़ में आशिकान रसूल जी सोहबत बाबरकत सां अहिड़ो रंग चढ़ियो जो अल्हम्दुलिल्लाह हू 5 वक़्तनि जो नमाज़ी बणिजी वियो। ॾाढ़ी मुबारक सजायई, एतिरे ताईं जो संदसि मदनी ज़हन बणिजी वियो त हाणे सिसी त कटिजी सघे थी पर ॾाढ़ी नथी कटिजी सघे। हिकु इस्लामी भाउ जो कुझु हिन तरह बयानु आहे त बम्बई जी तहसील कुरला हिंद में आशिकान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे तरफ़ खां रमज़ान मुबारक सन 1426 में थियण वारे इज्तिमाई एतिकाफ़ में हिकु अहिड़ो इस्लामी भाउ मुअतकिफ़ थियो जंहिंखे हर ॿिए ॾींहुं मिर्गी जो दौरो पवंदो हो। अल्हम्दुलिल्लाह एतिकाफ़ जे दौरान खेनि हिकु भेरो बि दौरो न पियो, बल्कि अल्हम्दुलिल्लाह ताद में तहरीर अॼु ताईं वरी खेनि मिर्गी जी तकलीफ़ न थी। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो ॾिठो अवां आशिकान रसूल सां गॾु एतिकाफ़ करण जी बरकत सां अल्हम्दुलिल्लाह आफ़तूं ऐं मुसीबतूं दूर थी वेंदियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह मिर्गी जो मर्ज़ ठीक थी वियो जो उनखे मस्जिद में दौरो ही न पियो। यकीनन इहो उन ते अल्लाह पाक जो ख़ासि करम थी वियो। तव्हां हूंदे बि हीउ मसइलो ज़हन में रखो त मिर्गी वग़ैरह जो अहिड़ो मरीज़ जेको बेहोश थी वेंदो आहे उनखे मस्जिद में एतिकाफ़ न करणु घुरिजे, छो त कंहिं बि वक़्तु दौरो पइजी सघे थो। मिसाल तौरु नमाज़ दौरान ई दौरो पइजी वञे त ॿियनि जे लाइ सख़्तु आज़माइश हूंदी आहे। ख़ासि तौरु जिन्नात जे वरितल खे बि एतिकाफ़ न करायो वञे जो उन जे वक़्तु ब वक़्तु टुपा ॾियणु ऐं गोड़ करण सां नमाज़िन वग़ैरह खे तकलीफ़ थींदी आहे। नसीराबाद सिंध जे हिकु इस्लामी भाउ जे बयान जो ख़ुलासो आहे त मां ॾाढी कुड़ियल हुयुसि। ज़िंदगी जा ॾींहं ग़फ़लतुनि में गुज़री रहिया हुआ। इस्लामी भाइरनि जी तरग़ीब ॾियारणु ऐं ख़ूब इनफरादी कोशिश करण ते मूं रमज़ान मुबारक 2004 में आशिकान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे दीनी माहौल में आशिकान रसूल सां गॾु इज्तिमाई एतिकाफ़ में वेहण जी सआदत हासिल कई। अल्हम्दुलिल्लाह एतिकाफ़ में मुंहिंजी दिलि ते असरु थियो, शर्मसार थी करे ॾाढो रुनुसि ऐं आईंदा हमेशह हमेशह जे लाइ गुनाहनि खां बचण जो पको इरादो कयो। इमाम शरीफ़ जो ताज मथे ते सजायो, ॾाढ़ी मुबारक सजाए करे पंहिंजे चेहरे ते मदनी रंग चाढ़ियो ऐं हीउ बयानु ॾियणु वक़्तु अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी जी तंज़ीमी डिवीज़न नसीराबाद हिकु तहसील जो ख़ादिम निगरान आहियां। ड्रिग रोड कराची जे हिकु इस्लामी भाउ तक़रीबन उमिरि 25 साल जी तहरीर कुझु हिन तरह आहे त मूं आशिकान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना में आशिकान रसूल सां गॾु रमज़ान मुबारक जे आख़िरी ॾहाके जे एतिकाफ़ जी सआदत हासिल कई। मूंखे एतिकाफ़ जूं तमामु घणियूं बरकतूं हासिल थियूं। उन्हनि मां रस्ते में हलंदे बाज़ारी छोकिरनि वांगुरु फ़िल्मी गाना ॻाइण जी जेका आदत हुई उहा निकिरी वई ऐं अल्हम्दुलिल्लाह उन जी जॻह ते नात शरीफ़ झुंगारण जी आदत पइजी वई। गॾोगॾु ज़बान जो कुफ़ले मदीना लॻाइणु यानी बुरे त बुरे पर गैर ज़रूरी ॻाल्हियुनि खां बि बचण जो ज़हन बणियो ऐं हाणे हाल इहो आहे त जीअं ई ज़बान मां फज़ूल ॻाल्हि निकिरंदी आहे कफ़ारे जे तौर ते यकदमि ज़बान ते दुरूद शरीफ़ जारी थी वेंदो आहे। बाइकला बम्बई हिंद में आशिकान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लाम जी तरफ़ खां रमज़ान मुबारक 1998 जे आख़िरी ॾहाके में थियण वारे इज्तिमाई एतिकाफ़ में
एक मॉडर्न नौजवान जो इलेक्ट्रॉनिक इंजीनियर है शिरकत कई। 10 ॾींहंनि ताईं आशिकान रसूल जी सोहबत जो खूब फैज़ा हासिल कयूं। मदनी आका जे मोहब्बत की निशानी दाढ़ी मुबारक जो नूर चेहरे ते छाइजी वियो। इमाम शरीफ जो ताज सजायूं। एतिकाफ जी बरकतुनि खेसि सुन्नतुनि जो अज़ीम मुबल्लिग बणाए छॾियो। अल्हम्दुलिल्लाह हू दीन जी ख़िदमतुनि में तरक्की कंदे कंदे ताद में तहरीर हिंद मक्की काबीना जे रुकन जी हैसियत सां सुन्नतुनि जूं बहारूं लुटाइण में मसरूफ़ आहे। हैदराबाद सिंध जे हिकु इस्लामी भाउ जे बयान जो ख़ुलासो आहे, मां बेनमाज़ी ऐं नशो करण जो आदी हुयुसि। घरवारा मुंहिंजे करे परेशान हुया। ख़ुशकिस्मती सां आशिकान रसूल जी मदनी तहरीक दावत इस्लामी जे 3 ॾींहं जे सुन्नतुनि भरे इज्तिमा सहराए मदीना मुल्तान 2005 में हाज़िरी जी सआदत हासिल थी। उते नियत कयमि त दावत इस्लामी जे आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना में एतिकाफ़ कंदुसि। पोइ कराची पहुची करे आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना में रमज़ान मुबारक 2005 जे आख़िरी ॾहाके जो एतिकाफ़ कंदी सआदत हासिल कयमि। 3 ॾींहंनि जे इज्तिमा यानी मुल्तान शरीफ में जेतोणीकि काफ़ी ज़हन बणियो हो, पर इज्तिमाई एतिकाफ़ जी त छा ॻाल्हि आहे। सच थो चवां, मुंहिंजी दिलि जी दुनिया ई बदिलजी वई। गुनाहनि खां पक्की तौबा कई, ॾाढ़ी मुबारक वधाइण शुरू कई, हथो हथ इमाम शरीफ सजाए वरितो। एतिकाफ़ खां पोइ जॾहिं हैदराबाद आयुसि त मूंखे ॾाढ़ी ऐं इमाम शरीफ में ॾिसी घरवारा ऐं पाड़ेसी वॾा हैरान थी विया। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी नशे जी आदत बि बिल्कुलु ख़तमु थी वई। पंहिंजे वस आहर दावत इस्लामी जो दीनी कम बि कंदो आहियां। मुंहिंजी धीउ दावत इस्लामी जी जामियतुल मदीना में शरीयत कोर्स करे रही आहे, जॾहिं त मुंहिंजा 2 ॿार मदरसतुल मदीना में क़ुरान पाक हिफ़्ज़ करे रहिया आहिनि। घर मदीने का गम चश्मे नम चाहिए, दीनी माहौल में कर लो तुम एतिकाफ़, मदनी आका की नजरे करम चाहिए, मदनी माहौल में कर लो तुम एतिकाफ़। डेरा अल-यार बलूचिस्तान पाकिस्तान जे हिकु इस्लामी भाउ जे बयान जो ख़ुलासो आहे, मूंखे त न ख़ौफ़ ख़ुदा जी ख़बर हुई न इश्क़ मुस्तफ़ा जी। बस गुनाहनि भरी ज़िंदगी में बदमस्त रहंदे ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारे रहियो हुउसि। अल्लाह पाक जा करोड़ एहसान जो असांजे शहर में आशिकान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जो दीनी कमु शुरू थियो ऐं पहिरियों भेरो दावत इस्लामी जी तरफ़ खां 1995 ईस्वी में शब बरात जो सुन्नतुनि भरे इज्तिमा थियो। मूं बि उन में शिरकत कई। इज्तिमा में आशिकान रसूल जी दाढ़ी ऐं इमाम वारनि नूरानी चेहरनि ऐं सदन महबत भरियल मुलाक़ातुनि मूंखे दावत इस्लामी खां काफ़ी मुतासिर कयो, पर मां परे ई परे रहियुसि। हफ़्तेवार इज्तिमा में बि कॾहिं शिरकत जी तौफ़ीक़ न मिली। एतिरे ताईं जो रमज़ान मुबारक जी 27वीं राति अची वई। मूं इज्तिमा वारी मस्जिद में थियण वारे इज्तिमाई दुआ में हाज़िरी ॾिनी। पुॼाणी ते इस्लामी भाइरनि सां मुलाक़ात थी ऐं कंहिं ॿुधायो त हिते कुझु इस्लामी भाइर एतिकाफ़ में वेठा आहिनि। मुंहिंजे लाइ इहो लफ़्ज़ न हो। उन लाइ मूं जुस्तजू मां पुछियो त हीउ एतिकाफ़ छा थींदो आहे। इस्लामी भाइरनि वॾी मोहब्बत सां मूंखे एतिकाफ़ जे बारे में मालूमात फ़राहम कंदे कुझु एतिकाफ़ जो मदनी बहारूं बयानु कयूं। दावत इस्लामी जे दीनी माहौल में थींदड़ एतिकाफ़ जो अहवाल ॿुधी करे मूं दिलि में पकी नियत कई त इंशाअल्लाह अज़्ज़ वजल ईंदड़ साल एतिकाफ़ में ज़रूरु वेहंदुसि। पोइ ॾींहं गुज़रंदा विया ऐं जॾहिं रमज़ान मुबारक 1996 वरी आयो त आख़िरी ॾहाके में आशिकान रसूल सां गॾु मां एतिकाफ़ में वेही वियुसि। 10 ॾींहं ऐं रातियूं आशिकान रसूल जी सोहबत में उहो कुझु सिखण लाइ मिलियो जेको बयान खां ॿाहिरि आहे। न पूछो हम कहाँ पहुँचे और इन आँखों ने क्या देखा, जहाँ पहुँचे वहाँ पहुँचे, जो देखा दिल के अंदर है। एतिकाफ़ में कंहिं दरस निज़ामी आलिम कोर्स करण जो ज़हन ॾिनो। मुंहिंजी सम्झ में अची वियो। जीअं त कराची अची करे जामियतुल मदीना में दाख़िला वरितमि, एतिरे ताईं जो दौरा हदीस खां पोइ दावत इस्लामी जी आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना कराची में 2004 में मुंहिंजी दस्तार बंदी कई वई। हिन वक़्तु मां दावत इस्लामी जे हिकु जामियतुल मदीना हैदराबाद में तदरीस जूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो आहियां। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ॾिठो अवां हिकु अहिड़ो छोकिरो जंहिंखे काल्ह ताईं इहा बि ख़बर न हुई त एतिकाफ़ छा थींदो आहे, उहो अॼु आशिकान रसूल सां गॾु एतिकाफ़ करण जी बरकत सां न रुगो आलिम बल्कि आलिम घर बणिजी वियो। यानी आलिम बणजण खां पोइ दावत इस्लामी जे जामियतुल मदीना में मुदरिस जी हैसियत सां दरस निज़ामी जा सबक़ पढ़ाए करे ॿियनि खे आलिम बणाइण वारो बणिजी वियो। कराची जे हिकु इस्लामी भाउ जे बयान जो ख़ुलासो आहे त कहिड़े गुनाह जो तज़किरो कयां। माज़अल्लाह नमाज़ुनि में सुस्ती, वीडियो गेम्स जो शौक़ु, टीवी ते रोज़ाना उबता सुबता प्रोग्राम ॾिसणु, कूड़ जी आदत, एतिरे ताईं जो मां चोरियूं बि कंदो हुउसि। ख़ुशकिस्मती सां रमज़ान मुबारक 2000 ईस्वी में
जामिया मस्जिद आमना शकील गार्डन ओखाई कॉम्प्लेक्स कराची में दावत इस्लाम जी आशिकान रसूल सां गॾु मूंखे इज्तिमाही एतिकाफ जी सआदत मिली वई। मूं आमिना मस्जिद जी 2 मंज़िल ते दावत इस्लाम जी क़ाइमु कयल मदरसतुल मदीना में दाख़िला वरिती। अल्हम्दुलिल्लाह आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना में हफ़्तावार सुन्नत भई इज्तिमा में शिरकत कंदो रहियुसि ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी कोशिश सां असांजे घर में बि दीनी माहौल बणिजी वियो। घर जे अंदरि मकतबतुल मदीना जी तरफ़ खां जारी कयल सुन्नतुनि भरे बयानात जूं कैसेटूं हलाईंदो आहियां। अल्हम्दुलिल्लाह क़ुरान पाक हिफ़्ज़ करण खां पोइ ताद में तहरीर जामियतुल मदीना में दर्स निज़ामी करे रहियो आहियां। मदरसतुल मदीना में तदरीस जी बि तरकीब आहे ऐं पंहिंजे ज़ेली मुशावरे जे निगरान जे मातियत रही करे आशिकान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लाम जे दीनी कमनि जूं धूमूं मचाइण जी बि कोशिश करे रहियो आहियां।